करण जो शर्फ हासिल कयो आहे, जंहिंजे बारे में अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बा गुनहगार के हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। असां ऐं तव्हां सभिनी मुसलमाननि खे हक़ सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही अॼोको प्रोग्राम अवां जो सालाना प्रोग्राम आहे। इन प्रोग्राम जी जेका निस्बत आहे उहा हसन हुसैन जे नाले रसूलुल्लाह जी ज़ात सां आहे। यानी अॼोको ही प्रोग्राम महबूब मदनी ताजदार जे मीलाद मुस्तफ़ा जे उनवान सां रखियो वियो आहे। जन बि इन में हिस्सो मिलायो आहे, तआवुन कयो आहे। अल्लाह ताला सभिनी खे आबाद ऐं शाद रखे, इन दुनिया में बि उन जा एवज़ा अता फरमाए ऐं आख़िरत में बि इन जा एवज़ा अता फरमाए। बिलख़सूस फ़कीर अब्दुल वक़ार ताहिरी साहब, सेठ नादर खोखर साहब, सेठ मेवो ताहिरी साहब, मसूद अहमद जमाली साहब, डॉक्टर नूर अहमद शर साहब, गुलाब खान सोलंकी ऐं इन मस्जिद जी जमात ऐं अहले सुन्नत जमात सभिनी गॾिजी करे ही प्रोग्राम मुनअक़िद कयो आहे। रब्बुल आलमीन सॼी जमात खे आबाद ऐं शाद रखे। मोहतरम मकाम सेठ वारिस अली अराई साहब, अल्लाह ताला उनखे बि ख़ुशि रखे। ऐं इन में जेको सोशल मीडिया जे हिसाब सां नेशनल प्रेस क्लब जो नाइब सदर मोहतरम हाजी हमज़ा जमाली साहब इनो कवरेज करे रहियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इनखे ज़ाहिर बातिन हिदायत अता फरमाए ऐं मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हॉस्पिटल में कल जेके आया हो उहे सुभान अल्लाह त चओ। मतलब चवण जो त जेका रात गुज़री वई आहे उहा रात हॉस्पिटल में असां हाज़िरी नौकरी ॾेई वियासीं त उन में जमात सगोरी अल्हम्दुलिल्लाह ॿुधो त हिकु अरवा जो को ख़तीब आहे, वॾो जोश आहे, वॾो जज़्बो आहे। अॼु बि अचे पियो, भला अॼु बि ॿुधो, इहा ख़बर न आहे त मिड़ई हेॾा हुन जूं ॻाल्हियूं करे हिकिड़ो चकर ॿुधाए पियो। हाणे दुआ करो त को ॿ टे ॻाल्हियूं वरी के ज़हन में अचनि त तव्हांखे ॿुधायां। परे खां पंध करे टी महफ़िल ते पहुतो आहियां। रब्बुल आलमीन जे पाक कलाम क़ुरान पाक जो सदको आहे। रब्बुल आलमीन इन क़ुरान जे सदके मूंखे सेहत अता फरमाए। महबूब जी नौकरी आहे, मदीने वारे साईं जे ज़िक्र जी नौकरी आहे। मुंहिंजा दोस्तो हक़ सच सां पेश कंदासीं, का बि रियाकारी न आहे, का बि नंढ वॾाई न आहे। मोड़ त बिल्कुलु ई कोन्हे। पेशमाम खां वठी करे मस्जिद जे बुहारीदार खां वठी करे वेंदे सदर ताईं हक़ जो कलमो चवणो आहे, सच जो कलमो चवणो आहे। जेको सिर्फ़ मस्जिद में मूंसां गॾु ॿी हथ मथे खणी सुभान अल्लाह चए, शाबाश। छो त मस्जिद खां ॿाहिरि केरु बि मौलवी सां गॾु कोन हूंदो आहे। इन जे करे चयमि त मस्जिद में जेके गॾु बीहण वारा अल्लाह अव्हां खे ख़ुशि रखे। हाणे क़ुरान पाक जी जेका मूं आयत पढ़ी आहे इन जे तरफ़ तवजह कयूं था ऐं दिल जे करण सां समाद फरमायो। एके वारे ॾाढो भलो हिकिड़ो हलायो आहे, पर हाणे असांजे हाल खे ॾिसी करे थोरो मिड़े ईअं बटन खे चोरींदो अचे। हिकिड़ो भेरो गॾिजी सलाद खे पढ़ो त मां रब जे क़ुरान जी नौकरी पेश कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हेॾी जमायत आवाज़ आहे पर अञा जो सल्लल्लाहु
प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंजे पाक कलाम कुरान मजीद जे सूरह नहल में आयत नंबर 99 में इरशाद फरमायो व नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन व हुदन व रहमतन व बुश्रा लिल मुस्लिमीन। रब जो कुरान बने दो तो सुभान अल्लाह बो बने दी मुझा दोस्त अदीर भाईरो रस्मी महफिल न समझो तंगड़े हाने मौलवी चवंदो सुभान अल्लाह चो असा सुभान अल्लाह चवंदासीं दिल जे कनन सा समाद फरमाए जो नको मुझे आवाज दे तवाजो ख्याल हुजे नको मुझा दोस्तों बे पासे ख्याल हुजे सिर्फ लफ्ज़न जे ख्याल हुजे रब जो कलाम छा इरशाद फरमाए दो वनज़्ज़लना असा नाज़िल कयो वा अलैकल किताब तुंहिंजी ज़ात ते किताब खे तिबयानन लिकुल्लि शै जंहिंजे अंदर हर शइ जो बयान आहे व हुदन व रहमतन व बुश्रा लिल मुस्लिमीन। ऐं मुसलमानन जे लाइ हिन किताब में हिदायत बि आहे रहमत बि आहे ऐं ख़ुशख़बरी बि आहे। प्यारा मुसलमान भाईरो हाणे मां तर्जुमो ॿुधी विया आहियो वरी मां बीहरण के मुंहिंजा दोस्तो रिप्लाए थो कया वनज़्ज़लना असां नाज़िल कयो वा अलैका तुंहिंजी ज़ात ते अल किताब किताब खे नाज़िल करण वारो केरु आहे रब्बुल आलमीन जा माना क़ुरान पाक चए थो तंज़ीलुम मिन रब्बिल नाज़िल करण वारो रब्बुल आलमीन जेको दर्जे बदर्जे जहान खे पालण वारो आहे छा नाज़िल कयो वा अल किताब किताब खे नाज़िल कयो वा या अल्लाह ही कहिड़ो किताब जेको तो रब नाज़िल कयो वा अल्लाह ताला जी ज़ात फरमायो ज़ालिकल किताब ये ओ किताब ला रैब फीह इन किताब में शक ना है इन किताब में ऐब ना है इन किताब में रैब ना है इन किताब में नुक्स ना है इन किताब में कजी ना है ये किताब शक का पाका ये किताब नुक्स का पाका ये किताब ऐब का पाका ये किताब कजी का पाका या रब्बुल आलमीन हेदे शान वारो किताब जंहिंमें शक ही कोने को जंहिंमें रैब ही कोने को जंहिंमें ऐब ही कोने को इन किताब जो नालो छा है अल्लाह ताला जी ज़ात फरमायो बल हुवा क़ुरआनुम मजीद। अब सभई सुभान अल्लाह चओ गाल समझ में अचे पई नथी अचे मूंसां ॿुधायो ॻाल्हायो ॻाल्हि अचे पई हथ मथे करे सुभान अल्लाह चओ न ॾाढे तरतीब सां ॾाढे तरीक़े सां मुंहिंजा दोस्तो किताब जो तारीफ़ थींदो अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो जंहिं किताब में ऐब न आहे जंहिं किताब में रैब न आहे जंहिं किताब में नुक्स न आहे जंहिं किताब में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो कजी न आहे रब फरमाए थो हुन किताब जो नालो क़ुरान मजीद जमाल जमाली बि पहुची वियो आहे चयोसीं अॻिते अच न आयो आहे अल्लाह ताला हिनखे मदीने पार कंदे सॼा जो सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो ही क़ुरान मजीद या रब्बुल आलमीन इन किताब में ऐब न आहे या रब्बुल आलमीन तौरात बि तुंहिंजो किताब इंजील बि तुंहिंजो किताब या रब्बुल आलमीन ज़बूर बि तुंहिंजो किताब उहे किताब जा ऐबदार आहिनि उन में पंहिंजा कलाम शामिल कया विया आहिनि उन में दुनिया जो कलाम दुनिया जे कलामनि में उन में शामिल कयो वियो आहे इंजील बि दुनिया जो कलाम शामिल आहे तौरात में दुनिया जो मूसा
पाक ते नाज़िल ईसा पाक ते नाज़िल कयो हो ज़बूर मां रब दाऊद पाक ते नाज़िल कयो हो जॾहिं मां रब नाज़िल कयो हो ये किताब ज़बूर खे तब्दील करे छॾियो इंजील खे तब्दील करे छॾियो या रब्बल आलमीन जॾहिं तौरात तब्दील थी सघे थो इंजील तब्दील थी सघे थो ज़बूर तब्दील थी सघे थो पोइ ही क़ुरान बि त तुंहिंजो आहे ही बि त तब्दील थी सघे थो अल्लाह ताला जी दाद फरमायो न कॾहिं बि न इहो क़ुरान तब्दील कोन थी सघंदो या अल्लाह कहिड़े सबब जे करे अल्लाह ताला जी बाबरकात फरमायो इन करे इन किताब जे हिफ़ाज़त असां के इंसान जे ज़िम्मे न लॻाई आहे इन किताब जे हिफ़ाज़त करण वारो मां रब पाण आहियां प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला जी ज़ात फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे ही किताब तब्दील कोन थींदो हिन किताब में शक कोन्हे को या रब्बुल आलमीन ही किताब जंहिंमें ऐब न आहे हिन जो शान छा आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो हिन जो शान इहो आहे मां रब्बुल आलमीन हिन किताब जा कसम खणा थो यासीन वल क़ुरआनिल हकीम मूंखे क़ुरान हकीम जो कसम आहे या रब्बुल आलमीन तो रब ने क़ुरान जा कसम खया हल अर्ज़ था कयो त इहो तो क़ुरान इहो नाज़िल कहिड़ी ज़ात ते कयो आहे व नज़लना अलैक तुंहिंजी ज़ात ते नाज़िल कयो आहे इहा ज़ात कहिड़ी आहे जंहिं ते तो क़ुरान नाज़िल कयो आहे हुन जो नालो मुबारक छा आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जंहिं ज़ात ते मां रब बेअब क़ुरान नाज़िल कयो आहे जंहिं क़ुरान में नुक़्स न आहे जंहिं क़ुरान में कजी न आहे जंहिं क़ुरान में ऐब न आहे ही मां क़ुरान बि उन ज़ात ते नाज़िल कयो आहे जेका ज़ात ऐब खां बि पाक आहे नुक़्स खां बि पाक आहे कजी खां बि पाक आहे उन ज़ात में बि ऐब न आहे क़ुरान में बि ऐब न आहे साहिब क़ुरान में बि ऐब न आहे हिन क़ुरान में बि नुक़्स न आहे ऐं साहिब क़ुरान में बि नुक़्स न आहे ही क़ुरान नुक़्स खां पाक आहे ऐं जंहिं ज़ात ते नाज़िल कयो आहे उहा ज़ात बि नुक़्स खां पाक आहे ज़ात बुला रहे बुआ कुरान बुला रहे बुआ साहिब कुरान बुला रहे बुआ कुरान पाक पढ़ण सां मुंहिंजा दोस्त गुनाह माफ़ थींदा साहिब कुरान खे यादि करण सां गुनाह माफ़ थींदा कुरान बि नफ़ो ॾींदड़ साहिब कुरान बि नफ़ो ॾींदड़ कुरान हिदायत ॾींदड़ साहिब कुरान हिदायत ॾींदड़ कुरान नूर साहिब कुरान नूर कुरान हिदायत साहिब कुरान हिदायत कुरान मुर्शिदा साहिब कुरान मुर्शिदा कुरान रहबरा साहिब कुरान रहबरा कुरान हादिया साहिब कुरान हादिया तव्हां सुभान अल्लाह न चइजो छाजे करे घर तव्हां वाइदो करे आया हो कुरान नूर साहिब कुरान नूर कुरान पावर वारो साहिब कुरान पावर वारो कुरान पाक बेमिसल साहिब कुरान बेमिसल बेमिसल ज़ात बेमिसल कुरान खे बेमिसल महबूब ते नाज़िल कयो है कोई मिसल न ढोलण दी यारो ओ कोई मिसल न ढोलण दी चुप कर मेरे अली इत्थे जान बोलण दी चुप
यारो कोई मिसल न जाने दे रब सोना कसम चावे तेरी पाक जवानी दे रब सोना कसम चावे तेरी पाक जवानी दे अलम नशर सीना थोड़ा यहाँ तरह के मथे खड़े सुभान अल्लाह चाहो अलम नशर सीना लोकां दिया लख ठारा साडी ठार मदीना लोकां दिया लख ठारा साडी ठार मदीना हाणे हलो या अल्लाह जेरे कुरान मुबे अयबा ऐजे ज़ात ते नाज़िल कयो वा वा ज़ात मुबे अयब वाहे रब्बुल आलमीन जाबाना उन ज़ात दे नाए हज़रत हसन इब्ने साबित फरमाए दो खुलिक़ता मुबर्रअन मिन कुल्लि अयबिन कअन्नका कद खुलिक़ता कमा तशाउ वहाबी नबी में ऐब बोली दोवा पर सुन्नी नबी जो शान बोली दोवा मुझा दोस्तों बुग़्ज़ रखण वाला नबी पाक जे ज़ात ते एतराज़ कंदा हन पर मोमिन माना नबी पाक जी तारीफ़ कंदा हन असां मुसलमान आहियूं असां वटि जेको ईमान पहुतो आहे उहो दस्तगीर जे सदके पहुतो आहे यारी शरीफ जी बुलाता इंशाअल्लाह ताला जे रब्बुल आलमीन चायो महबूब जे बिछड़े इन शहजादे दस्तगीर जो ज़िक्र कंदासी ये जो मस्जिद रब्बुल आलमीन जे आनन सां रसूल जे आशिकन सां भरी पई आहे याद रखो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाइरो हज़रत हसन रसूलुल्लाह जो शागिर्द आहे हज़रत हसन रसूलुल्लाह जो तालिब आहे हज़रत हसन रसूलुल्लाह जे मदरसे जो शागिर्द आहे शागिर्द पंहिंजे उस्ताद जे लाइ शागिर्द पंहिंजे मुर्शिद जे लाइ शागिर्द पंहिंजे हादी जे लाइ छा इरशाद फरमाए थो इहो हबीब आहे एॾे त शान वारो आहे एॾे त मर्तबत वारो आहे इन जहिड़ो हुस्न कंहिंखे मिलियो ई न आहे इन जहिड़ो हसीन को थींदो ई कोन थींदो त तॾहिं जे इन जहिड़ो कलमा चढ़ियो हूंदो इन जहिड़ो महबूब न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो चढ़ो न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो चढ़ो सॼी दुनिया में ख़लक़ो खेन ख़लक़ण हार तो चढ़ो सवा लख अंबियान में निराली ज़ात तो जिया भलारा सब बिला शक पर न आपकदार तो चढ़ो भलारा सब बिला शक पर न आपकदार तो चढ़ो झले झोली अचे इदरीस तुझे आहे कर बेठो लाहिजदा हिरिया जा दुख न आगम खार तो चढ़ो न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो चढ़ो या रब्बुल आलमीन जे हबीब दे जीअं सिपारा नाज़िल कया गई उन हबीब जो नालो छा आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उन हबीब जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद नालो आहे मिठड़ो नालो आहे प्यारो नालो आहे जेको हर तरह सां
वक़्फ़ कयल आहे जेको मुंहिंजा दोस्त अहिड़ी माना रखे थो अहिड़ो मतिलब रखे थो अल्लाह ताला जे पंहिंजे हबीब खे अहिड़ो नालो अता फरमायो आहे जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे जंहिंजी बार बार सना कई वञे जंहिंजी बार बार ॻाल्हि कई वञे जंहिंजी बार बार जंहिंजो ज़िक्र कयो वञे बार बार ॻाल्हि कई वञे मस्जिद में जंहिंजी बार बार तारीफ़ दे मदरसे में जंहिंजी बार बार तारीफ़ दे स्कूल में जंहिंजी बार बार तारीफ़ दे रोड ते जंहिंजी बार बार तारीफ़ दे रस्ते ते जंहिंजी बार बार तारीफ़ दे मोमिन जे घर में जंहिंजी बार बार तारीफ़ दे मुंहिंजा दोस्त काबतुल्लाह में जंहिंजी बार बार तारीफ़ दे नमाज़ में जंहिंजी बार बार तारीफ़ दे रोज़े में जंहिंजी बार बार तारीफ़ दे हज जे रुकन में जंहिंजी बार बार तारीफ़ दे ज़कात जे अमल में जंहिंजी बार बार तारीफ़ दे खैरात में जंहिंजी बार बार तारीफ़ दे तुझे में जंहिंजी बार बार तारीफ़ दे चालीह में जंहिंजी बार बार तारीफ़ दे ऐ मुंहिंजा मिठा उर्स में जंहिंजी बार बार तारीफ़ दे मुंहिंजा मिठा मिलाद में जंहिंजी बार बार तारीफ़ दे उनखे मोहम्मद चबो आहे अब अहिड़ो को आहे जंहिंजो मतिलब आहे त बार बार जंहिंजी तारीफ़ कई वञे ॾिसूं था मोमिन खे त हबीब जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था मुस्लमान खे त हबीब जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था वलीअ खे त हबीब जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था मुंहिंजा दोस्त पीर खे त नबी जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था गौस खे त नबी जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था कुतुब खे त नबी जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था औलाद खे नबी जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था अबदाल खे नबी जी तारीफ़ करे पियो ॾिसूं था गौस आज़म खे त नबी जी तारीफ़ करे पियो हथ मथे खणजो दस्तगीर अज नहीं जो ॾींहुं आहे यानी जी रात रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो आहे प्यारा मुस्लमान भाइरो यानी जो ॾींहुं थींदो हो हर महीने दस्तगीर सुहिणो पंहिंजे मदरसे में बगदाद शरीफ़ में हिकिड़ी महफ़िल रखाईंदो हो उन महफ़िल जो उनवान मिलाद मुस्तफ़ा हूंदो हो उन महफ़िल जो नालो मिलाद नबी हूंदो हो 11 तारीख़ ते छाजे करे जो 11 तारीख़ रात बारी होंदी हुई 11 तारीख़ रात बारी होंदी हुई मदनी ताजदार जो लजपाल पुत्र पीरन जो पीर दस्तगीर हर महीने 11 तारीख़ ते नबी जो ज़िक्र कंदो हो नबी जो मिलाद कंदो हो नबी जी तारीफ़ कंदो हो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाइरो ईअं यारी मुबारक थी रही आहे मिलाद मुबारक थी रहियो आहे पीरन जो पीर दस्तगीर रब्बुल आलमीन जे क़ुरान पाक जा रुमूज़ इसरार हिकमतूं नूर जा मोती पंहिंजे जमात खे बयान करे रहिया आहिनि अल्लाह जे इश्क जूं ॻाल्हियूं अल्लाह जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं अल्लाह जे फना फिल्लाह थियण जूं ॻाल्हियूं वक़ा बिल्लाह थियण जूं ॻाल्हियूं वासु बिल्लाह थियण जूं ॻाल्हियूं साम्हूं जमात वेठी आहे उन जमात में दस्तगीर सोने जो ख़ासि मुरीद आहे जंहिंजो नालो अली आहे उनजे बाबे जो नालो हेती आहे अली बिन हेती आहे जेको साम्हूं वेठो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाइरो तकरीर ॿुधंदे ॿुधंदे हींअर मूंखे माण्हू निंड में भॼी वेंदा आहिनि पोइ मुंहिंजा दोस्त सुभान अल्लाह चई करे या ठूठ हणी करे उनखे सुजाब कबो आहे उहो वीचारो वरी ख़ौफ़ ज़दा थी वेंदो आहे हज़रत अली बिन हेती दस्तगीर सोने जो बयान ॿुधंदे ॿुधंदे हुनजी अख सां लॻी आहे यानी तकरीर ॿुधंदे उनखे निंड अची वई आहे मुंहिंजा दोस्त निंड जे अचण जी देरि हुई दस्तगीर सोने कुर्सी छॾी आहे दस्तगीर सोने तकरीर छॾी आहे दस्तगीर सोने बयान छॾियो आहे हुन पंहिंजे मुरीद जे साम्हूं हज़ारनि जो मजमो आहे हथ ॿधी बीही था रहनि मुरीद परेशान आहिनि मुंहिंजा अक़ीदतमंद परेशान आहिनि ख़लीफ़ा परेशान आहिनि रब जो क़ुरान छॾे करे रब जे इश्क जी ॻाल्हियूं छॾे करे अॼु दस्तगीर सोनो मुर्शिद हादी पंहिंजे मुरीद जे साम्हूं हथ ॿधी करे बीही रहियो आहे बीठा रहिया जेॾीमहिल जो अली इब्न हेती जी अख जो खुली आहे त दस्तगीर ॿियो कुझु न फरमायो पाण फरमाईंदा अली जी हादी हे ख़बर मुंहिंजे नाने रसूलुल्लाह छा फरमायो आहे इवें शान कहंदा होसी जिवें मेरे
दा इवें शान कहंदा होसी जिवें मेरे पीर दा इवें शान कहंदा होसी आयो खड़ा पर अज ॿुधण जी कस कोन था ॾियो इवें शान कहंदा होसी जिवें मेरे पीर दा वली बो मने दे सर से कदम दस्तगीर दा इवें शान कहंदा होसी भगत वाला साईं मुर्शिद जहान दा मोहिउद्दीन आया करके मुहाफिज कुरान दा अज जा पीर पंहिंजे माल जा मुहाफिज पंहिंजे तन जा मुहाफिज पंहिंजे मिल्कियत जा मुहाफिज मुरीद जो माल हड़प हड़प झूले लाल मस्त कलंदर लालो लाल अज जे पीर जी ॻाल्हि पियो ॿुधायो मुरीद जे माल ते नज़र अज जा पीर ज़र परस्त ज़न परस्त मुंहिंजा दोस्त वरी चवंदा भई लाल कलंदर ते वेंदा पिया उतां तेरी दुआ मंगसा अल्लाह अकबर कबीरा अरे मुरीद जा माल खाई करे भली तूं कलंदर वञ भली तूं बैतुल्ला वञ कुझु कोन मिलंदो तने जॾहिं माल मां तमो जो लालच जो हथो खणंदे यार सां लाहींदे पोइ हिते यार दीदार कराए छॾींदो भगत वाला साईं मुर्शिद जहान दा मोहिउद्दीन आया पढ़के मुहाफिज कुरान दा खतरा न में को हरगिज़ मुनकर नकीर दा खतरा न में को हरगिज़ मुनकर नकीर दा वली बो मने दे सिर से कदम दस्तगीर दा इवें शान कहंदा होसी जिवें मेरे पीर दा वली बो मने दे सिर से कदम दस्तगीर दा इवें शान कहंदा होसी बुढ़ड़ी दा बेड़ा तरया इहो मो कमाले हसनी हुसैन सैयद सखी लजपाल असां बुढ़ड़ी जे बेड़े जी ॻाल्हि कयूं था वहाबीअ जो हाव फाटी थो वञे चवे थो अलाए हाणे छा थो करे ही रुगो करामत बयान करण जे चकर में रुगो पीर जे पढ़ाइण में कची ॻाल्हि न कंदो आहियां मां उन वहाबी शरीफ़ खे चवंदुसि ख़ुदा जे वास्ते पंहिंजे बाबे जो किताब इमदादुल मुश्ताक पढ़ी ॾिस इहा करामत तुंहिंजे बाबे पाण लिखी आहे त मुंहिंजो पीर दस्तगीर सोनो पंहिंजे साथियुनि सां गॾु वेठो आहे हीअं जो निगाह कई आहे दुआ जी ॻाल्हि कान्हे का निगाह जी ॻाल्हि आहे निगाह करे ॾिसे त बेड़ा ॿुधी रहिया आहिनि अशरफ थानवी लिखे थो इमदादुल मुश्ताक में उन्हनि पंहिंजे यारनि सां गॾु वेही दस्तगीर सोने पंहिंजी निगाह सां सभई बेड़ा तारे छॾिया अरे जॾहिं तूं लिखींदो असां बयान कयूं था तुंहिंजी लिखियल ॻाल्हि असां पढ़ूं था तुंहिंजी लिखियल ॻाल्हि असां बयान कयूं था जमात ठरे थी तूं छो थो सड़ी तूं त ख़ुशि थी लिखी मां आहे बयान सुनी करे थो लिखी मां आहे ॿुधे सुनींदो भला तूं बि ख़ुशि थी मालूम थियो मजबूरी में लिखी ॾे रियाकारी में लिखी ॾे अल्हम्दुलिल्लाह भली रियाकारी में लिख भली मजबूरी में लिख असां त इश्क सां पढ़ंदासीं इश्क सां ठहंदासीं ॿुधायो मूंखे खरो पिया न प्यारा मुसलमान भाइरो बुढ़ड़ी ला बेड़ा तरया इहो कमाले हसनी हुसैन सैयद सखी लजपाले वज़ीर आज़म खे कोन थो चवे त पंहिंजे पीउ जो पुटु नाहे MP खे कोन थो चवे पंहिंजे पीउ जो पुटु नाहे MNA खे कोन थो चवे पंहिंजे पीउ जो पुटु नाहे इहो निभागो दस्तगीर खे चवे थो त नबी जो साहिबज़ादो नाहे हसनी नाहे हुसैनी नाहे सैयद बचड़ो नाहे अरे अॼु जे MP खे चई त ॾिस त पंहिंजे पीउ जो पुटु नाहे तोखे ॾींहं जा तारा ॾेखारे सघे तुंहिंजी ज़रूरत कीअं थी थिए तूं दस्तगीर जे
नाले चई तो सगीर हसनीन आहे हुसैनीन आहे कसम रब्बे ज़ुल जलाल जो रसूलुल्लाह जी आल जो बुग़्ज़ रखण वारो तिन शयुनि खां खाली न हूंदो आहे पहिरें नंबर ते मुनाफ़िक़ हूंदो आहे ॿिए नंबर ते मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ भाइरो रब्बुल आलमीन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे वलद ज़िना हूंदो आहे पहिरें नंबर ते या त मुनाफ़िक़ हूंदो आहे ॿिए नंबर ते वलद ज़िना हूंदो आहे टे नंबर ते हेज़ मां पैदा थियल हूंदो आहे जेको दस्तगीर खे सैयद नथो वञे जेको दस्तगीर खे हसनी हुसैनी नथो वञे उहो मुंहिंजा दोस्तो या त मुनाफ़िक़ आहे या हेज़ मां पैदा थियल आहे या वरी वलद ज़िना आहे बाबू पियो आहे पाण पियो आहे कसम रब्बे ज़ुल जलाल जो असां महबूब खे बंदूर मञूं था त महबूब जी आल खे बंदूर मञूं था तेरी नस्ले शुक्रा जो अब्दुल रहीम खोखर याद आयो आहे मूंखे नारो बि हणो आहे न त अलाए कहिड़ी कचहरी में लॻो पियो आहे दुआ घुरो जीअं रब्बुल आलमीन खे जज़्बो अता फरमायो आहे इन जज़्बे सां मदीने जो दीदार करे तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐन नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐन नूर तेरा सब घराना नूर का दस्तगीर सोहे फरमायो आहे जेको असां सां मुहबत कंदो आहे रब जो वाइदो आहे अल्लाह ताला जी ज़ात हुनखे हारजत वारी मौत कोन ॾींदो राफ़त वारी मौत कोन ॾींदो हाफ़िज़ वारी मौत कोन ॾींदो सैयद वारी मौत कोन ॾींदो दस्तगीर सोना जेको तोसां मुहबत रखे थो तुंहिंजी यारी करे थो हुनखे मौत त ईंदो आओ मौत ईंदो कहिड़ो मौत ईंदो दस्तगीर सोने फरमायो ईमान वारो मौत ईंदो मुडड़ी ला बेड़ा तरिया इहो बि कमाल हसनी हुसैनी सैयद सखी लजपाल बेड़ा पार करीम बख्श मशेर फकीर दा बेड़ा पार करीम बख्श मशेर फकीर दा वली बि मने दे सिर ते कदम दस्तगीर दा इवे शान कहंदा हुसे जीवे मेरे पीर दा वली बि मने दे सिर ते कदम दस्तगीर दा इवे शान कहंदा हुसे अब ठरो केड़ा केड़ा ठरण पिया सभई ठरो पिया कैमरे में काबू थी विया हो अज मुंहिंजा दोस्तो मिटी पॉलिसी न कजो रब जो क़ुरान मुझे साम्हूं आहे न त पुॼंदव अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे उहो शान अता फरमायो आहे जंहिंजो नालो मिठो मुबारक नालो आहे जंहिंजो नालो मिठो मुबारक नालो आहे जंहिंजी मुंहिंजा दोस्त मानाई आहे जंहिंजी कसरत सां तारीफ़ कई वञे तारीफ़ ते तारीफ़ कई वञे दस्तगीर सोनो तारीफ़ करण वारो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाइरो अल्लाहु अकबर कबीरा तबो ताबई नबी जी तारीफ़ करण वारा ताबई नबी जी तारीफ़ करण वारा अली सोनो नबी जी तारीफ़ करण वारो उस्मान सोनो नबी जी तारीफ़ करण वारो हज़रत उमर सोनो नबी जी तारीफ़ करण वारो अबू बकर सिद्दीक़ नबी जी तारीफ़ करण वारो ऐ मुंहिंजा मिठो 1,24,000 पैगंबर जंहिं महबूब जी तारीफ़ कनि बल्कि अल्लाह जी ज़ात बाबरकात कायनात जो ख़ालिक कायनात जो मालिक जंहिंजी तारीफ़
अल्लाह ताला जी नात बाबरकात मलाइका जे सामो जे हबीब जो शान दिखाई दुआ है हर वक्त जैसी तारीफ कई वने
हाणे वरी रब जे क़ुरान खां पुछूंदा त ए रब जा क़ुरान नबी पाक जो ज़ाहिर खां ॿुधा क़ुरान पाक चए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंता हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद जे ॻोठ में नबी जाओ अल्लाह ताला उन ॻोठ जा कसम थो खणे जे शहर में नबी रहे अल्लाह ताला जी ज़ात उन शहर जा कसम खणे व वालिदिन व मा वलद वालिद जो कसम वलद जो कसम ही वालिद केड़ा वलद केड़ा वालिद केड़ा बाबो केड़ा पुत्र केड़ा मुंहिंजा दोस्तो दीन भाइरो क़ुरान पाक जा मुफ़स्सिर बेगौर बयान करे विया हिकिड़ा चवनि था त वालिद मां मुराद हज़रत आदम ऐं वलद मां मुराद सॼी औलाद ज़ुर्रियत आदम पाक जी आहे वरी ॿियो मुफ़स्सिर चवे थो वालिद मां मुराद इब्राहीम पाक ऐं वलद मां मुराद इब्राहीम पाक जी ज़ुर्रियत आहे वरी टियों मुफ़स्सिर चवे थो इमाम फ़खरुद्दीन राज़ी जहिड़ा सीरत हल्बिया जहिड़ा मुंहिंजा दोस्त तफ़सीरुल बयान जहिड़ा चवनि था त वालिद मां मुराद सोनो अब्दुल्लाह है ऐं वलद मां मुराद मिठो मोहम्मद करीम आहे न चई सुभान अल्लाह यानी सीधी तरह अल्लाह ताला हजरत अब्दुल्ला जा कसम खणी रहियो आहे हजरत आमना जा कसम खणी रहियो आहे हजरत मोहम्मद करीम जा कसम खणी रहियो आहे नबी पाक जी ज़ात बाबरकात नबी पाक जी ज़ात पर अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे हबीब जे ज़िंदगी मुबारक जा कसम खया रात जा कसम खया ॾींहं जा कसम खया शाम जा कसम खया मंझंद जा कसम खया हजरत इब्न अब्बास फरमाईंदा 1,24,000 कमोदेश रसूल गुज़री विया नबी गुज़री विया पैगंबर गुज़री विया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिं बि नबीअ जे ज़िंदगी जो कसम न खयो आहे क़ुर्बान वञा आमिना जे नाल तां जेकॾहिं करीम रब ज़िंदगी मुबारक जो कसम खयो आहे त इहो हिकु ई आमिना जो नालो आहे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत प्यारा मुसलमान भाइरो जेॾी महिल ज न हज़रत आमिना सलामुल्लाह अलैहा जे वजूद मुबारक मां हज़रत महबूब मदनी ताजदार ॿाहिर तशरीफ़ फरमा मुंहिंजा दोस्त वठी पिया अचनि उन वक़्तु हज़रत जिब्रील खे रब थो फरमाए जिब्रील जी रब जलील अॼु राति कहिड़ी आहे या रब्बुल आलमीन 12 जी राति आहे कुर्बान वञा 12 जी रात अॼु हुकम थो कयां अलमम बिल मशरिक़ व अलमम बिल मग़रिब व अलमन अला ज़हरिल काबा माण्हू चवनि था त झंडा छाजे लाइ था वञो ही वॾनि वारनि वारो साथी वेठो आहे जेको मां मंझंदि जो झंडियूं हयूं आहिनि मंझंदि जो कमु कयो आहे गर्मी में कमु कयो आहे अदा तूं रुॻो तो गर्मी में कमु कोन कयो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जी आमद जे इल्म जा दोस्त इज़हार में हज़रत जिब्राईल खां झंडा पियो हणाए अलमम बिल मशरिक़ हिकिड़ो झंडो मशरिक़ में हणे छॾियो व अलमम बिल मग़रिब हिकिड़ो झंडो मग़रिब में हणी छॾियो व अलमन अला ज़हरिल काबा हिकिड़ो झंडो काबे जी छत ते हणी छॾियो छाजे करे झंडा पिया हणाया वञनि हिकिड़ी ॻाल्हि आहे ख़ुशी है आमिना के लाल पे तशरीफ लाने के खुशी है आमिना के लाल के तशरीफ लाने के जाओ खुशी है आमिना के लाल के तशरीफ लाने के प्यारा मुसलमान भाइयों हजरत जिब्राईल पाक मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे वक्त तेरा नारा पियोने इज़हर या रसूल अल्लाह इज़हर या हबीब अल्लाह इज़हर या नूर मिन नूर अल्लाह ए जिब्रील यो छाजो ऐलान जे महबूब जी आमद जो खुशी है
आमिना के लाल के तशरीफ लाने की राजा तो खुशी है। आमिना के लाल के तशरीफ लाने की खुशी है। आमिना के लाल के तशरीफ लाने की सीरत हल्दिया पड़ी दुसो मुजादो इमाम ने बहानी की पड़ी दुसो ससास कुबरा के पड़ी दुसो अल्लाह ताला की नात बाबरकात अजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी खुशी में उन साल में जेके औरत हमल वालियो सभनी के न्याणी जो औलाद ॾिनो सभनी के पुत्र जो औलाद ॾिनो आहे। पुत्र छोकरा विराया वञण हिकिड़ी ॻाल्हि आहे खुशी है। के लाल के तशरीफ की खुशी है। आमिना के लाल के तशरीफ लाने सुभान अल्लाह चई छॾियो। शाबाश प्यारा मुसलमान भाइरो इहो नूर मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो पंजाबी में शेर तरी आयो आहे पंजाबी में ॿुधायां। माशाअल्लाह सुभान अल्लाह जिन्हां नूं समझ आवे वो बोलो सुभान अल्लाह जिन्हां नूं ना आवे वो भी बोलो सुभान अल्लाह। बन के नूर नूर आया आमिना दादा बन के नूर नूर आया आमिना काला बन के नूर नूर आया आमिना दलाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल यो मिसरो घर की जोत जान छड़िया बन के नूर नूर आया बन के नूर नूर आया आमिना दलाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल। सारिया तो पहला अल्लाह नूर नो बनाया है अबुल बशर से चेहरे विचों नूर नो दिखाया है फरिश्तियां ने सजदा कीता फरिश्तियां ने सजदा कीता वेख के जमाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल बन के नूर नूर आया आमिना दलाल तेरा लजपाल सोना मेरा लजपाल। सुभान अल्लाह बारकल्लाह सुभान अल्लाह साईं आप पहचानो सुभान अल्लाह जो दमा न आहे हिकिड़ी आहे त भलो पियो पढ़ींदो आहे त बस कर माशाअल्लाह ओए हो पक थिएव आए तो बढ़िया अल्लाह फरमाए तो नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन सुभान अल्लाह हर शय जो बयान है हिन में तिबयान बयान करण वारो हुजे त बयान ॿुधण वारा बि हुजनि जेकॾहिं बयान करण वारो न हुजे बयान कंहिंखे ॿुधायो वेंदो केरु ॿुधाईंदो लाज़िमन आहे बयान करण वारो बि हुजे बयान ॿुधण वारा बि हुजनि रब फरमाए थो तिबयानन लिकुल्लि शै हिन क़ुरान में हर शइ जो बयान आहे हर शइ जो बयान आहे अल्लाह बयान करण वारो ॿुधण वारो केरु आहे ऐ मिठा चवणो पवंदो बयान करण वारो अल्लाह ॿुधण वारो रसूलुल्लाह है बयान करण वारो
अल्लाह ॿुधण वारो रसूलुल्लाह आहे हाणे वरी गौर कंदो वञा अदा ओ मुंहिंजा भाउ गौर कंदो वञा अल्लाह ताला जी दाद फरमायो सिर्फ़ शर्क जो बयान न आहे सिर्फ़ गर्भ जो बयान न आहे सिर्फ़ ज़मीन जो बयान न आहे सिर्फ़ बहर जो बयान न आहे सिर्फ़ शजर जो बयान न आहे बल्कि तिबयानन लिकुल्लि शै हर शइ जो बयान आहे हर शइ जो बयान आहे हर शइ जो बयान आहे क़ुरान जे अंदर हर शइ जो बयान आहे इहो क़ुरान आमिना जे लाल ते नाज़िल थियो आहे यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हर शइ जो इल्म ॾेई छॾियो आहे मता हावे हाणे तू वरी अहिड़े जे पुठियां हली जेको चवे थो नबीअ खे फलाणी शइ जी ख़बर कान आहे फलाणी शइ जी ख़बर कान आहे हुनखे चओ तूं कूड़ो आहे रब जो क़ुरान सचो आहे कुल्ल शइ हर शइ जो बयान क़ुरान में आहे इहो क़ुरान पोइ नबी ते नाज़िल थियो आहे नबीअ खे इल्म ज़ाहिर आहे नबी खे इल्म बातिन आहे ज़मीन जो इल्म नबीअ खे ज़मीन वारनि जो इल्म नबीअ खे मुंहिंजा दोस्त अमीर भाइरो काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म अल्लाह पंहिंजे हबीब खे ॾेई छॾियो आहे कंहिंजो बि एतिराज़ न आहे सवाइ हुनजे जेको दिल में हसद बुग़्ज़ गुरूर तकबर रखण वारो आहे रब जो क़ुरान मुंहिंजा दोस्तो शाहिद आहे अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजो शागिर्द शेखुल हदीस बणिजी वञे शेखुल तफ़सीर बणिजी वञे तव्हांजो शागिर्द उस्ताद हुफ़ाज़ बणिजी वञे उस्तादुल उलमा बणिजी वञे तव्हांजा शागिर्द हज़ारे लखनि जा साहिब बणिजी वञनि रब जेको हबीब पढ़ाए मोकिलियो आहे हुनजे ऐब उनजे इल्म ते ऐब कढो था उनजे इल्म ते तनक़ीस कयो था अल्लाह फरमाए थो अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान उन हबीब खे मां काना वमा यकून जो इल्म ॾेई छॾियो आहे सभिनी जो इल्म ॾेई छॾियो आहे अॼु कहिड़ो कहिड़ो महफ़िल में आयो आहे साईं गुलज़ार क़ादरी जी महफ़िल में मिलाद कराइण वारा में केरु आयो आहे ताहिरी आयो आहे हुजण आयो आहे जमाली आयो आहे पंजाबी आयो आहे अराई आयो आहे खोखर आयो आहे मुगल आयो आहे पठान आयो आहे केरु आयो आहे सोलंकी आयो आहे ताहिरी आयो आहे केरु आयो आहे अल्लाह जे महबूब जी निगाह नबूवत ॾिसी रही आहे शाह वलीउल्लाह जा जनाजे करे अल्लाह जा हबीब ॾिसी वठंदा त प्यारा मुसलमान भाइरो अॼु जो तो जेको ख़ैर कयो आहे इहो बि रसूलुल्लाह ॾिसनि था क़ुरान खां ॿाहिरि आहियूं या क़ुरान जे अंदरि आहियूं हा ॿुधायो मूंखे क़ुरान पाक जे हिसाब सां आहे न प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी राद सम्झ सां फरमाए पर हाणे हिकिड़ो वाक़ियो ज़हन में तरी आयो आहे अज़ीज़ुल्लाह ज़ाहिरी ॾाढा सुभान अल्लाह चवे शाबाश यादगार महफ़िल तव्हांजी आहे अवांजे इश्क खे मुंहिंजा दोस्तो सलाम हुजे तकरीर करण जहिड़ो न हुजे पर अवांजे ज़ौक़ खे मुंहिंजा दोस्तो सलाम हुजे अहिड़ी जो दुआ कई अथव अल्हम्दुलिल्लाह अवांजे साम्हूं आया मुंहिंजा दोस्त अमीर भाइरो रसूलुल्लाह जो शागिर्द आहे अबू हुरैरा उनजो नालो आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे हबीब जी बारगाह में आयो आहे क़ुरान पाक चए थो ओ हबीब रहमत वारो आहे ही क़ुरान हिदायत वारो आहे रहमत वारो आहे बिशारत वारो दोस्त अजीज भाइरो क़ुरान नफ़ो ॾींदड़ साहिब क़ुरान नफ़ो ॾींदड़ हज़रत अबू हुरैरा उनजो नालो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द आहे रसूलुल्लाह जो तालिब आहे क़ुरान जो तालिब आहे मदीने वारे साईं जो तालिब आहे असहाब सुफ़ा में इन जो शुमार थींदो आहे हज़रत अबू हुरैरा इन जो नालो आहे मुंहिंजा दोस्तो हिकिड़े ॾींहुं शिकायत खणी रसूलुल्लाह जी बारगाह में आयो बुखारी मां पढ़ी रहियो आहियां मता कंहिंखे बुखार चढ़ी वञे अलाए किताबो पढ़े बुखारी मां पढ़ी रहियो आहियां या रसूल अल्लाह इन्नी अस्माउ मिनका हदीसन कसीरन अंसाउ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां हदीसूं ॿुधां थो मलफूज़ात ॿुधां थो कलाम ॿुधां थो अवांजा मलफूज़ात ॿुधी करे नूरानी लफ़्ज़ ॿुधी करे मां यादि रखणु चाहियां थो पर मूंखे विसरी था वञनि वेसर जी बीमारी आहे अल्लाह जे महबूब जी बारगाह में शिकायत खणी आयो आहे या रसूल अल्लाह ॾाढो शौक़ु आहे ॾाढो मूंखे इहो ख़्यालु आहे त महबूब जो हर मूंखे फरमान यादि रहे पर विसरी थी वञे इहा ॻाल्हि मूंखे या रसूल अल्लाह इन मर्ज़ मां मूंखे छॾायो इन मर्ज़ जो इलाज कयो अल्लाह जे महबूब ईअं न फरमायो आहे त तुंहिंजे दिमाग़ जो इलाज को हकीम कंदो तुंहिंजे दिमाग़ जो इलाज को डॉक्टर कंदो तुंहिंजे दिमाग़ जो इलाज को तबीब कंदो न अल्लाह जे महबूब वटि अल्लाह जे हबीब वटि हर मर्ज़ जो इलाज आहे
बाबा जे करे को कमज़ोर थी वञे उनखे बादाम खाराए बाहन जे करे को हली न सघे ताक़त जी दवा खाराइबी आहे जे करे कंहिंजो मुंहिंजा दोस्त जिगर कम न करे उनखे मज़ूरी शरबत प्यारबो आहे जे करे को मुंहिंजा दोस्त रत जे में न हुजे उनखे रत जी थैली हणाइबी आहे डॉक्टर उनखे चवंदा आहिनि बाबा वारो कर हलियो वींदे मरी वेंदे ही दवा इस्तेमाल कर ही वञी फकी इस्तेमाल कर ही वञी माजून इस्तेमाल कर पर ख़ुदा जी ज़ात जा बाला हिकिड़ी ॻाल्हि जो मूंखे जवाब ॾे हिकिड़ो वा दिमाग़ जे अंदरि फ़हम आहे हिकिड़ो वा दिमाग़ जे अंदरि अक़ुल आहे हिकिड़ो वा दिमाग़ जे अंदरि याददाश्त आहे कहिड़ो हकीम दुनिया में आहे जेको याददाश्त खे ताक़तवर बनाए जेको फिक्र खे ताक़तवर बनाए जेको फ़हम खे ताक़तवर बनाए ख़ुदा जी ज़ात जा बाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे बारगाह में अचण वारो कहिड़े बि मर्ज़ सां आयो आहे कहिड़े बि तकलीफ़ सां आयो आहे कहिड़ी बि मुसीबत सां आयो आहे अल्लाह जे हबीब अख शंभ खां पहिरियां उन मर्ज़ जो इलाज करे छॾियो आहे अब्दुल वकार चइबो त मौला अली जी ॻाल्हि ॿुधायो हीअ जो ज़हन ते तरी आई आहे प्यारा मुस्लमान भाइरो मौला अली पाक जे अखनि में दर्द थियो आहे मौला अली खे मञण वारा ॾाढा सुभान अल्लाह चओ हाय हाय मनकबत हेठि हूंदी आहे मां हलियो आहियां मथे हा मुंहिंजा साईं चलो भला अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिलि थी ठरे कंहिंजी कंहिंजी थी ठरे जंहिंजी ठरे उहो चवे अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिलि थी ठरे थी न चओ न अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिलि थी ठरे जंहिंजी दिलि नथी ठरे भली करे पियो करे ओ जंहिंजी दिलि नथी ठरे भली करे पियो करे अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिलि थी ठरे जंहिंजी दिलि नथी ठरे भली करे पियो करे अली हक़ जो इमाम असां उन जा गुलाम वठो नालो त हले जो अचे थो आराम अली हक़ जो इमाम असां उन जा गुलाम वठो नालो त हले जो अचे थो आराम जेको अली खां फिरियो वेंदो दोज़ख तरे जेको अली खां फिरियो वेंदो दोज़ख तरे जंहिंजी दिलि नथी ठरे भली करे पियो करे ॾाढा हथ मथे सुभान अल्लाह बस शाबाश जेको अली अली करे तंहिंखे वॾो सवाब भंग चिला में चर्च करे वात खे ख़राब भंगी सुभान अल्लाह न चवे चर्ची सुभान अल्लाह न चवे शराबी सुभान अल्लाह न चवे अल्लाह जो मुरीद सुभान अल्लाह चवे मुर्शिद चवे शराब न पी मुरीद चवे पैसा मुर्शिद चवे जर्स न पी मुरीद आखे पैसा मुर्शिद चवे भंग न खा मुरीद आखे खासा इहो कहिड़ो मुरीद आहे सचो मुरीद उहो आहे मुर्शिद जिते बिहारे हुते बीही रहे मुर्शिद निमाज़ पढ़े मुरीद खे निमाज़ जी ख़बर न आहे मुर्शिद ज़ाहिर बातिन पाक मुरीद ज़ाहिर बातिन पलीत मुर्शिद मौला अली अबू बकर सां मोहब्बत रखे मुरीद अबू बकर सां बुग़्ज़ रखे मुर्शिद मौला अली उमर पाक सां मोहब्बत रखे मुरीद उमर पाक सां बुग़्ज़ रखे मुर्शिद मौला अली उस्मान पाक सां मोहब्बत रखे मुरीद उस्मान पाक सां बुग़्ज़ रखे इहो मुरीद न चइबो मुरीद उहो आहे जेको अली खे बि मञे अली जी बि मञे बारकल्लाह बारकल्लाह सुभान अल्लाह जेको अली अली करे तंहिंखे वॾो सवाब भंग चिला में चर्च करे वात खे ख़राब तंहिंखे क़दुरु आहे कहिड़ो जेको कुंडे ते मरे कुंडे ते मरण वारो सुभान अल्लाह चए मस्जिद में मरण वारो सुभान अल्लाह चए
तंखे कदुरु आहे कहिड़ो जेको कुंडे ते मरे जंहिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे हो जंहिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे इहो लुआ में दहन मौला अलीअ जे अख मुबारक में पियो आहे हरे मुस्तफा ते आयो मौला अली मुंहिंजा दोस्त सालिम अख खणी विया हज़रत अबू कतादा जे अख मुबारक में पियो आहे अबू कतादा सालिम अख खणी विया हज़रत अबू हुरैरा पाक जे पेट ते लॻो आहे त बुख ख़तम थी वई आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजे महबूब जो हथ मुबारक हज़रत जाबिर जे खजन मुबारक ते फिरियो आहे हज़रत जाबिर पाक जो खजूं हज़रत उमर पाक जे दौर ताईं ख़तम न थियो आहे ओ मुंहिंजा मिठा इहा बरकत वारो हथ इहा बरकत वारी निगाह इहा बरकत वारी फूक जे ते पई आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे व अम्मा साइला फला तनहर हबीब तुझे दरवाजे ते अचे न कजा रुगो उहो इरादो रखे निगाह कजा त बेड़ा पार करे छॾींदुसि शाबाश मौला अली जी ज़ात बाबरकात जा आशिक़ हज़रत अबू हुरैरा पाक जी ज़ात बाबरकात अर्ज़ थो करे साईं मुंहिंजो त इलाज कयो अल्लाह जे हबीब फरमायो चादर विछा चादर विछा हाणे कहिड़ो इलाज थो थिए प्यारा मुसलमान भाइरो हाणे ज़हन में ताक़त थी अचे ज़हन में तक़वियत थी अचे याददाश्त तेज़ थी थिए पर कीअं तेज़ थी थिए हज़रत अबू हुरैरा चादर विछाई आहे असांजे करे झोली खे विछायूं वहाबरो चवंदो आहे त तव्हां गैरनि जे दरवाज़े ॾांहुं वञो गैरनि जे दरवाज़े ॾांहुं वञो अरे गैरनि जो तानो ॾियण वारा रसूलुल्लाह गैर आहे रसूलुल्लाह गैर आहे वलीउल्लाह गैर आहे गैर हुआ जेको खुदा खां परे करे वली अल्लाह जे वेझे कंदो आहे रसूल अल्लाह सां मिलाईंदो आहे अब आहे या न वही चवंदा आहियूं जिधर जिधर भी गए कर्म ही करते गए अचो झोले मुंहिंजे आहे खाले झोली भर या रसूल अल्लाह जाबिर उबसुत रिज़ा का अबू हुरैरा उबसुत रिज़ा का पंहिंजी चादर ते विछा झोले मुंहिंजी आहे खाले झोली भर रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माले सिखो या रसूल अल्लाह सुन्नी सुभान अल्लाह चवे हज़रत अबू हुरैरा चादर पाक जो विछाई आहे मुंहिंजे हबीब दा अब्दुल वकार हीअं बुक मुबारक भरियो वहाँ भी चवे थो नबी नफ़ो नथो ॾेई सघे अबू हुरैरा चवे थो त मूंखे ताक़त पियो ॾे माण्हू चवंदा नबी नफ़ो नथो ॾेई सघे अबू हुरैरा पाक फरमाईंदो त मुंहिंजे ज़हन खे ताक़त पियो ॾे मुंहिंजे याददाश्त खे ताक़त पियो ॾे हीअं जो बुक मुबारक भरियो आहे हाणे किथां भरियो आहे अबू हुरैरा सवाल नथो करे बुक में का ज़ाहिर शइ बि कान्हे का अबू हुरैरा सवाल नथो करे हीअं जो हबीब बुक मुबारक भरियो आहे ओ बुखार न चढ़े बुखारी मां पड़ा पियो हीअं जो मुंहिंजे हबीब बुक मुबारक भरी करे हीअं जो चादर में विधो आहे अल्लाह जे हबीब फरमायो अबू हुरैरा जी या रसूल अल्लाह इन चादर के पंहिंजे सीने मुबारक सां लाओ कुर्बान वञो हज़रत इब्न अब्बास के मुंहिंजे महबूब पाण सीने सां लातो हो त क़ुरान जो मुफ़स्सिर आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाइरो रईसुल मुफ़स्सिरीन जे नाले सां उम्मत यादि कंदी आहे अबू हुरैरा पाक खे फरमायो इहा चादर पंहिंजे सीने सां ला जंहिं चादर में नबियनि जे सरदार पंहिंजो बुक विधो आहे मुंहिंजा दोस्त अबू हुरैरा पाक फरमाईंदो मां रब जो कसम खणी ॻाल्हि थो कयां उहा चादर मां जॾहिं सीने सां लाथी आहे उहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं जेको मां फरमान मुस्तफा करीम खां ॿुधो आहे करे मूंखे विसरियो न आहे अल्लाह जो महबूब हीअं थो वंड ॾे
अल्लाह जो महबूब हीअं थो वधाए ओ मिलाद करण वारा तू बि वधंदे ओ मिलाद करण वारा तोखे बि बरकत मिलंदी ओ मिलाद करण वारा तोखे बि फैज़ मिलंदो ओ मिलाद करण वारा जे तू नबी सां ख़ुश आहीं तो नबी बि सोणो तोसां ख़ुश आहे यारी बारी जन्नत जी कईया रिज़्क़ में बरकत तन जे में पईया यारी बारी जन्नत जी कईया यारी बारी जन्नत जी कईया रिज़्क़ में बरकत तन जे में पईया पर पंजूड़ा हेल दौड़ा आईंदे थींदा छो न अमीर आईंदे थींदा छो न अमीर तालिब मामो जो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ जा वठंदा पीर फ़कीर फैज़ जा वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तू आ तवज्जो जो अल्लाह ताला जी नाम मुझे चवण आवाज ॿुधण क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।